पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप शइ पंहिंजावे जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु अहिड़े मोड़ ते पहुतो आहे जितां हाणे ड्रामे जी जेको आहे पीक ते पहुतो आहे। पीक जो मतिलबु इहो आहे त ड्रामो पंहिंजी पूरी जेको आहे कामयाबी ते पहुतल आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो त हाणे हसीना बेगम जा जेका किरदार आहिनि आहिस्ता आहिस्ता चाकर ख़ान जे अॻियां खुलणु शुरू थी विया आहिनि। ऐं हसीना बेगम उहा शैतान लोमड़ी आहे जेका पंहिंजे बचनि खे बि खाई वेंदी आहे। अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिठो त हसीना जाबर खे बि धमकियूं ॾिनियूं, कासिम खे क़ाबू करायूं वेठी आहे, चाकर ख़ान खे चाकर ख़ान जी हर चाल ते नज़र रखियूं वेठी आहे। जाबर जहिड़ो बि हाणे आख़िरकार चाकर ख़ान जे अॻियां मजबूर थी उनजी हा में हा मिलाइण में शुरू थी चुको आहे। न त जाबर चाकर ख़ान सां बि दुश्मनी कंदो सिधी सही त कोन बचंदो, तॾहिं उनखे जीअं मां पंहिंजो भाउ पकिड़े तुंहिंजे हवाले अची ज़रूरु कंदुसि। दोस्तों ड्रामो उहे त बहितरीनु थी चुको आहे। बहरहाल जी अपडेट जेका तव्हां ॾिठी, अगरि तव्हांखे सुठी लॻी अपडेट त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लॻातार मिलंदा रहनि था, अॻिते बि मिलंदा रहंदा। अल्लाह हाफ़िज़।